उन अल्लामा अहमद कस्तलानी रहमतुल्लाह ताला अलैहि हिकिड़ो किताब लिखियो आहे जंहिं किताब जो नालो आहे अल मवाहिबुल लुदनिया सीरत जो किताब आहे उन अल मवाहिबुल लुदनिया जे अंदर अल्लामा अहमद कस्तलानी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए तो त मुस्तफा करीम फरमायो जंहिं रात मुंहिंजी विलादत थी सुभान अल्लाह त चओ मुस्तफा करीम छा था फरमाइनि जंहिं रात मुंहिंजी अवां शायद थकियल आहियो सुभान अल्लाह त चओ ॾाढिया महफिल हुजे मदीने जे ताजदार जी तारीफ़ हुजे मदीने जे ताजदार जी ऐं सुभान अल्लाह जे लाइ तव्हांखे वरी वरी चइजे इहो इंसाफ़ कोन्हे को मुंहिंजा सोणा तारीफ़ मदीने जे ताजदार जी ॿुधबी आहे त मोमिन जी दिलि मां ऑटोमेटिक पाण ई सुभान अल्लाह निकिरी वञे ख़त्म नबूवत ताजदार ख़त्म नबूवत अल्लामा अहमद कस्तलानी फरमाए तो त मदीने जे ताजदार फरमायो त जंहिं रात मुंहिंजी विलादत थी उन रात जिब्राईल अमीन खे अल्लाह तबारक व तआला फरमायो जिब्राईल अॼु रात उन सुहिणे जी विलादत थियण वारी आहे जंहिंजे सदके मूं पूरी काइनात खे सीगारियो जिब्राईल तो चवे या अल्लाह मुझे लाए केड़ो हुक्म अल्लाह तबारक व तआला फरमायो जिब्राईल जदे मुझे महबूब जी विलादत थींदी मुझे सोने जी विलादत थींदी मुझे सोने जे विलादत जे खुशी में को केड़ी खुशी कंदो को केड़ी खुशी कंदो को भत्तो चाड़ींदो को बोड़ ऐं मानी चाड़ींदो पचाईंदो मानी को मिठाई विराईंदो को केड़ी शे विराईंदो ओ जिब्राईल मां पांजे सोने जी विलादत जे खुशी में एड़ी थो वंड वंडिया जो दुनिया में केर भी एड़ी वंड वंडे न सघंदो जिब्राईल चवे तो या अल्लाह मुझे लाए केड़ो हुक्म मां छा कया अल्लाह तबारक व तआला जिब्राईल के फरमाइंदो जिब्राईल दुनिया सॼीअ में पढ़ो घुमा या अल्लाह केड़ो पढ़ो घुमाया अल्लाह ताला फरमाए तो तले दिन निसा अल आलमीन ज़ुकूरा ओ जिब्राईल सब मानू पाजी पाजी हैसियत सा खुशी मलाइंदा पाजी पाजी ताकत सा खुशी मलाइंदा पर पाजे महबूब जी विलादत जे खुशी में मां अल्लाह इह थो वंड वंडिया त जेके भी औरतों सजी दुनिया में पेट सा आहिन हमल सा आहिन अज मां पाजे महबूब जी विलादत जे सदके सबनी के पुट दई थो छड्या